आज्ञा वठी पंहिंजे वतन आया ऐं उन वक़्त खां वठी उते ई रहण लॻा। आख़िर 12 महीने गुज़रण बैदि हिननि खे हिकु वॾियाई बालक ॼाओ जंहिं करे हिननि खे निहायत ख़ुशी थी ऐं सतगुरनि जो वारो वार जस ॻाइण लॻा। हिननि खे पीढ़ीअ में बालक थियण करे संदनि जात भाइनि में ॾाढो घणो आनंद थी वियो ऐं घणीअ सिक विचां केतिरे ई स्त्रियूं ऐं पुरुष खेनि वाधायूं ॾियण आया। इन वक़्तु हिननि वीचारनि जो हाल बिल्कुलु तंग हो। हिकिड़ो सेर अन्न जो बि हिननि जे घर में कोन हो। हिननि जी अहिड़ी हालत ॾिसी संदनि जात भाइनि पंहिंजो घरो दौड़ी करे हिननि खे घी ऐं अन्न मौजूदु करे ॾिनो। जो हिननि केतिरनि ॾींहंनि सूदो पे खाधो। मतिलबु त बालिक जे जनम थियण खां पोइ मथनि भगवंत जी अची महिर थी, जंहिं करे खेनि कंहिं बि क़िस्म जी कमी कान रही। सतगुरनि जो हुकुम मूजिबि हिन बालिक जो नालो भक्तू रखियाऊं ऐं सारे ॻोठ जा माण्हू इन्हीअ नाले सां सॾण लॻनि। आख़िर बालक जॾहिं थोरो वॾेरो थियो त संदसि पिता परलोक पधारिजी वियो। भक्तूअ में नंढे हूंदे खां वठी अहिड़ा लक्षण पिया जो हू सतनाम जो सिमरन करणु लॻो ऐं वॾी अजमत वारो थियो। पर त बि हिन कॾहिं पाण न ज़ाहिर कयो। हिन पंहिंजी वृत्ति अहिड़ी त टिकाई जो संदसि निकट वृत्तीअ को बि सही करे न सघियो। जीअं त न्यायीअ खां नींह सिख मुंहिंजा सुपरी हू ॿरे सारो ॾींहुं तॾहिं ॿाहिरि बाफ़ न निकिरे। भाई भक्तू हिकिड़े ॾींहुं पंहिंजी ॿुढड़ीअ माउ सां गॾिजी सतगुरनि वटि मथो टेकण लाइ आयो ऐं मन कर्म वाणीअ सां सुखदाता सतगुरनि जो दर्शन करे बिल्कुलु ख़ुशि थियो। श्री गुरु अर्जन देव भक्तूअ खे ॾिसी घणो प्रसन्न थिया। भक्तू स्वामिनी जी आज्ञा सां केतिरा ॾींहं गुरुद्वारे में टिकी सुखरास सतनाम जो सिमरन कंदो रहियो। आख़िर घणे वक़्त खां पोइ सतगुरनि जी रजा पाए भक्तू स्वामिनि जे कदमनि ते सिर निवाए माउ खे साण वठी पंहिंजे घर ॾांहुं रवानो थियो। उहे ॾींहं बि उहा गर्मीअ जा चेट वारे महीने हो। सो सूरज मथे चढ़ण सां अलबत तपत वधीक थी ऐं वरी पंधु बि हो अड़ांगो। तंहिं करे भक्तूअ जे ॿुढड़ीअ माउ खे अची उञ लॻी। तॾहिं पुट खे चयाईं त बचा मूंखे बिल्कुलु घणी हलाकी थी थिए जो मूंखे उञ अची व्याकुल कयो आहे। तंहिं करे मूंखां वधीक पंधु नथो थिए। एतिरो ॿुधी भक्तूअ वराणी ॾिनी त माता जी हिते वेझड़ा में ई त जल आहे कोन। हितां चइनि कोहनि जे मुसाफ़िले ते हिकिड़ो ॻोठु आहे, उते पहुची हली तोखे जल पीआरींदुसि। तंहिं ते माईअ चयो त मूं में अधु कोह पंधु करण जी बि सिमरती न आहे। सो आउं 4 कोह पंधु कीअं करे सघंदसि। सो जेकॾहिं पाणी मूंखे हिते मिलंदो त प्राण बची पवंदा, न त शायदि आउं रस्ते में ई प्राण ॾेई छॾे ॾियां। माता जा अहिड़ा वचन ॿुधी भक्तूअ खे अची डपु थियो त मतां असां रस्ते में ई न मरी वञूं। तंहिं करे माउ खे चयाईं त हिन वण जे हेठां वेह त आउं वञी थो पाणी खणी अचां। तेसीं ताईं तूं दिलि खे धीरज ॾींदी रहिजे, पर जेकॾहिं हरू भरू तोखे उञ अची सताए जो सम्झी त प्राण था वञनि त हू जेको सुकल तलाउ साम्हूं ॾिसे थी तंहिंजी हिकिड़ी सिर पासीरी करे उतां पाणी पी पंहिंजी प्राण बचाइजांइ ऐं पाणी पी वरी ॿी सिर अॻे वांगुरु रखी छॾिजे, जीअं ॿिए खे ख़बर न पवे
माउ खे सम्झाए भक्तू पाण जल्दाईअ सां ॻोठ ॾांहुं पाणी खणण लाइ वियो। भक्तूअ जे वञण खां पोइ जॾहिं माणस ॾिठो त हाणे उञ घणो हलाक कयो आहे ऐं वाधारे तरसी नथी सघां, तॾहिं हिकिड़ी रिड़ी तलाव ताईं वेही ऐं हिकिड़ी वॾी सिर उखाड़े ॾिठाई त महा उजल ऐं शीतल जल पियो वहे। जल ॾिसी माई ॾाढो ख़ुशि थी ऐं पाणी पी पेट भरियईं। तॾहिं मस वञी माईअ खे धीरज आयो आहे, अंदर में शीतलता ई थियसि। पोइ वरी खेसि सनानु करण जी ख़्वाहिश थी, सो कपिड़नि सूधो सनानु करे लटा निपोड़े रही हुई त एतिरे में हिकिड़ो रेडार ॾिढुनि जो धण चालींदो उते आयो। माईअ खां बि पुट जो चवणु विसरी वियो, तंहिं उहो हंधि ढकियो ई कोन ऐं वेठी पुट जी वाटूं निहारण लॻी। रिढार वेचारो जो उन हंधा कई हज़ार दफ़ा लांघाऊ थियो हो त कॾहिं पाणीअ जो नालो बि कोन ॿुधो हुअईं। तंहिंजो अहिड़ो उजड़ पट में पाणी ॾिठो सो वीचारणु लॻो त हिते पाणी किथां आयो आहे, सो बि चेट वारे महीने में जिते बीठल पाणी हूंदो आहे त उतां बि सुकी वेंदो आहे। न त का हिते अञा ताईं बरसाति पई आहे ऐं न त को हिते खूह आहे जितां पाणी निकितो आहे। ख़बर नथी पवे त अहिड़ी अमोल वस्तु बिना मुल हिते कीअं पैदा थी आहे। अहिड़ा वीचार ॻणींदो हू अॻिते माईअ वटि आयो ऐं अची माईअ खे चयईं त माई, हिन हंधां आउं कई दफ़ा लांघायो आहियां त पाणीअ जी खुड़ी बि कान ॾिठी अथमि ऐं अॼु हेतिरो सारो पाणी हिते कीअं निकितो आहे ऐं भाइजे थो त तो सनानु बि कयो आहे, सो तोखे का हिन बाबति ख़बर हुजे त मूंखे ॿुधाए। रेडार जो इहो वचन ॿुधी माई हिन जो सॼो प्रसंग जीअं जो तीअं चई ॿुधाईं ऐं वधीक चयईंसि त मुंहिंजो पुटु मूंखे लाचार चई वियो हो त जॾहिं सम्झी त प्राण न रही सघंदा, तॾहिं करे हितां पाणी पी जांइ। माईअ जो एतिरो चवणु ॿुधी रेडार सम्झी वियो त हिन जो पुटु वॾी कंहिं करामत वारो थो ॾिसे। पोइ त रेडार ॾिढुनि सूधो पाणी पी ख़ुशि थियो। एतिरे कंदे भाई भक्तू बि अची सहिड़ियो ऐं परे खां ई ॾिठाई त पाणीअ में रिढूं बीठियूं सनानु कनि। तॾहिं माउ खां पुछाई त छा तोखे सिर रखणु भुलिजी वई? तंहिं ते माईअ जवाबु ॾिनो त मूंखे जॾहिं उञ बिल्कुलु व्याकुल कयो तॾहिं मूं पाणी कढी पीतो ऐं सनानु कयो त एतिरे में ई रेडार ॾिढुनि समेत हिते अची सहिड़ियो ऐं पाणी पी ख़ुशि थियो। मूंखे बि ढकण जी ॻाल्हि विसरी वई। माई अञा एतिरो ई चई बसी न कई त रेडार अची भाई भक्तूअ खे वंदना कई ऐं वखाण करणु लॻो। तंहिं ते भाई भक्तू सतनाम जो उपदेश ॾेई पोइ वरी पंधु पिया ऐं सुख सां अची पंहिंजे घर पहुता। उन ॾींहं खां वठी भाई भक्तूअ जो नालो जगत में ज़ाहिर थियो ऐं हज़ारे माण्हू खेसि मुर्शिद करे पूॼण लॻा। इहो भाई भक्तू श्री अमृतसर जे खोटण लाइ तन मन सां उते कमु करणु लॻो ऐं सतनाम सां लिव लाइ मथे ते मिटीअ जूं टोकरियूं खणंदो सेवा कंदो रहियो ऐं प्रभात खां वठी सांझीअ ताईं घणी सिक धारे कमु कंदो रहियो। बोल गुरु नानक देव जी। भाई भक्तों ख़बर चले पानी